हिते आगे आगाह काज़ी अहमद मां ॻोठ राज़ी ख़ान जतोई में पैसनि जे मामले तां झेड़े दौरान भाउ तां भेण क़तल थी वई आहे। ख़बर मां शेयर करण नालो अहम ख़बर आहे। कच्छ जे इलाइक़े ॻोठ राज़ी ख़ान डंडा लॻण सबबि औरत कुर्बान ख़ातून मारिजी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, काज़ी अहमद मां ॻोठ राज़ी ख़ान जतोई में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़े दौरान भाउ तां भेण क़तल थी वई आहे। कच्छ जे इलाइक़े ॻोठ राज़ी ख़ान जतोई में झेड़े दौरान डंडा लॻण सबबि औरत कुर्बान ख़ातून मारिजी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम हैदर बालादी खान जी। गुलाम हैदर अपडेट कजो। ठीक है गुलाम हैदर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।